सब्सक्राइब कयो घंटी जे बटन खे दबाओ। औज़ुबिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। नाज़रीन अवांखे ॿुधाईंदा हलूं त हिते कंहिं बि रेडी वटि रेट लिस्ट मौजूदु कोन्हे का। उन खां पोइ मुर्गी जो गोश्त जेको आहे 430 रुपया ऐं वॾो गोश्त जेको आहे 500 रुपया विकिरो थी रहियो आहे। ऐं अचो त असां हिननि रेडी वारनि खां पुछंदासीं हिननि रेट लिस्ट किथे आहे ऐं आख़िर में मुर्गी वारनि खे पुछंदासीं त इहो रेट तव्हांखे 430 रुपया कंहिं ॾिनो आहे। अचो त पहिरियों असां रेडी वारनि खे आवाज़ कयूं। रेट लिस्ट बाबा साईं रेट लिस्ट ॾिनी अथव हिते। रेट लिस्ट नहीं दोला रेट लिस्ट नहीं दोला रेट 30 रुपया किलो आहे करेला। रेट लिस्ट किथे 30 रुपया किलो हिन जो। रेट लिस्ट नहीं हा रेट ॾींदी आहे पर्चियूं लिखाए छो रखी थी साईं असां ज़ाहिर रखी है पर हिते जगह न आहे, पाणी में ख़राब थी थी वञे। न रखो नी रेट लिस्ट तव्हां थैलीअ वारे रखो नी रेट लिस्ट छो नथा रखो। रेट लिस्ट रेट लिस्ट नज़र नथी अचे। छा जी म्यूनसिपालिटी न ॾिनी आहे रेट लिस्ट तव्हांखे। पर्ची थो चवे पर्ची जेकी लिस्ट थींदी आहे पर्ची आया आयो अगो ॾेई न वियो आहे असांखे पर्ची पैसा रेट लिस्ट तव्हांखे न मिली आहे। न सर छो न मिली आहे छाजे करे न मिली अगो आहे? आयो हथ में हुयसि पैसा ॾिनासीं पैसा घणा ॾिना तव्हां उन्हनि खे? 10 रुपया था वठनि साईं पर्ची ते। 10 रुपया पर्ची अॻे 5 रुपया में अचां थो न सुबुह जो 8 बजे ॾियणी आहे हिननि खे रेट लिस्ट एतिरी लेट छो था कनि? सही हाणे अचनि त पिया पुछूं उन्हनि खां छा देरि करे आहे। असां पुछूं उन्हनि खां। सही फ़िलहाल त आया साईं जन खां विज़िट करे विया न। रेट लिस्ट लिकाए छो अथई? छो लिकाए छो थो? ज़ाहिर करे रखो। लाड़काणे में महांगाई हद खां वधीक आहे। तव्हां रमज़ान में छा था सम्झो त तव्हांखे रमज़ान पैकेज मिलियो आहे? सस्ताइप थी आहे कुझु? कुझु न मिलियो आहे, बाक़ी वॾी महांगाई थी वई आहे। ख़बर न आहे खाइण खां मज़ूर खां हर शइ चढ़ी वई आहे। अमीर खे त को लोॾो ई कोन्हे, को ग़रीब ॾुतड़ियल आहे सूरनि में आहे। न को ग़रीब जी ॿुधे थो, न को ग़रीब जो कुझु मदद थो करे। अच्छा यूटिलिटी स्टोर खोलिया अथऊं उन्हनि तव्हां न विया हो? बाबा इहो हर शइ जो नालो आहे, हर शइ जो कुझु बि न आहे, का शइ न आहे। इहो उन्हनि जे लाइ आहे जेके हर को हिकु जहिड़ो आहे। बाक़ी ग़रीब सब्ज़ी वारनि वटि रेट लिस्ट नज़र अचे थी तव्हांखे? कुझु बि न आहे। तूरी आहे किनी आहे 30 ॾींहंनि जी आहे त बि वॾी महांगी आहे। जे भिंडी आहे त खाइण खां चढ़ियल आहे। अटो ॻोहे खाईंदासीं हाणे जो वक़्तु आयो त। लाड़काणे इंतिज़ामिया खे छा चवंदो तव्हां? पर छा चऊं, सूर ॾिसनि था ॿुधनि था। असां त हर शइ चऊं था असां का सस्ता पे करे ॾियो, कुझु करे ॾियो। बणा ग़रीब ऐं कमायूं त खाऊं छा? तव्हां रेट लिस्ट किथे आहे? भला लिकाए छो रखी अथव रेट लिस्ट? तव्हां सभई लिकाए था रखो, छो खोले रखो नी? कीअं ग्राहक नहीं ख़बर पवंदी? रेट लिस्ट कोन्हे का म्यूनसिपालिटी वारा रेट लिस्ट ॾिनई तव्हांखे? ॾेई न विया? छो पैसा न दी? 10 रुपया 10 रुपया न दी उन्होंने तोखे रेट लिस्ट न ॾेई आहे? 10 रुपया न ॾी आहे, रेट लिस्ट बि न ॾेई आहे। नोट लीमा 1600 रुपया धड़ी मिला है। सिंधी सिंधी ॻाल्हि 1600 रुपया लीमो धड़ी मिलियो आहे। 320 रुपया किलो ख़रीदारी आहे। हिते 100 रुपया पा 90 रुपया पा बि ग्राहक खणण लाइ तयारु न आहे। तो रेट लिस्ट किथे आहे? रेट लिस्ट असांखे न मिली आहे हिनमहिल ताईं। नई के 10 रुपया वठी आहे? 10 रुपया वठी आहे रेट लिस्ट खणी था वञनि। वरी तो के ॾियनि ई नथा, के 10 रुपया वठी हलिया था वञनि। अच्छा हा ॻाल्हायो तव्हां महांगाई केतिरी आहे? महांगाई असांखे 320 रुपया किलो लीमो ख़रीदारी आहे। हिते 100 रुपया पा हलायूं था, 90 रुपया पा 80 रुपया पा ते खणण लाइ ग्राहक तयारु न आहे। हाणे 100 रुपया पा 90 रुपया पा ॾिसूं था। हर ग्राहक चए थो ख़रीदारी तव्हांजी महांगी आहे, तव्हां महांगो था हलायो, तव्हां घणो मुनाफ़ो था रखो। असांजो 80 रुपये पा ॿधे जे हिसाब सां किलो ख़रीदारी आहे। ख़रीदारी आहे पा रेजगी बि असां 80 रुपया पा था हलायूं। अॼु पंजो रोज़ो आहे गोश्त ऐं मुर्गी खाई सघो था? एतिरी वसियत आहे तव्हां वटि? उहा अलाह जी महिरबानी सां शुकुर आहे। पर जेको मशीमानी जे लाइक़ु आहियूं, पर हिन वक़्तु ख़रीदारी रोज़गार में माल में वधो का बि न आहे रहियो। यानी गोश्त भी महांगो आहे ऐं मुर्गी भी महांगी? गोश्त 400 रुपये किलो वारो 550 रुपया किलो आहे। ऐं मुर्गी 400 रुपया किलो थी हले। वॾी महांगाई लॻी पई आहे एॾी वधि खां वधीक। हे कीअं वाङण तव्हां घणे किलो मटा भिंडी घणे किलो? 30 रुपए हो 70 रुपए। इन वटि रेट लिस्ट हुई मौजूदु? न मां न ॾिसी तव्हां चेक कयो नी? तव्हां बाक़ी ख़रीदारी कयो था, तव्हां रेट लिस्ट नथा रखो? रमज़ान जो महीनो अचो बसि वठी आया मां ईअं वठी आयो? तव्हां ॾे ॾोह आहे नी? तव्हांजो कमु आहे रेट लिस्ट चेक करणु। रमज़ान जो महीनो आहे ऐं डीसी साहब हिन महिल रिलीफ ॾिनो आहे सभिनी खे रेट लिस्ट ॾियनि था त किथे हिंदड़ इहे महांगा लॻा पिया न। केतिरी महांगाई आहे ऐं कीअं गुज़र सफ़र तव्हांजो थिए थो? हींअर वॾो ॾुखियो गुज़र सफ़र थिए थो भाउ हिन हुकूमत में। वॾो जेको वठि महांगो आहे, बटालू महांगो आहे, करेलो महांगो आहे, हर सब्ज़ी महांगी आहे। असांजो जहान वॾो ॾुखियो थो हले गरीब माण्हू जो बाबा। पेट्रोल बि महांगो आहे नी?
पेट्रोल महंगो आहे, डीज़ल महंगी आहे, हर शइ महंगी ये जो आहे। रियासत मदीना उन खां पोइ तब्दीली पोइ करे छा था सम्झो इमरान ख़ान जी हुकूमत तव्हांजे फ़ाइदे में आहे? छाजो फ़ाइदे में इमरान खान जी हुकूमत बाबा असांखे तबाही ॾेई छॾियो आहे ग़रीब माण्हूअ खे। ट्रक था अचे लख 20 ट्रक में घणा ईंदड़ हूंदा आहिनि ट्रक में 300 माण्हू हूंदो आहे। पोइ उन में यानी केतिरो पैसो हिंदाणो हर माण्हूअ खे जेकॾहिं वापारी खे ॾियो त हुनखे वापारी लख 20,000 थो ॾे, न हिंदाणो घणे थो पए हिकिड़ो हुनखे? हुनखे तक़रीबन 80-90 ते पए थो। 80-90 ते? हा अञा मां साहंगो आहे सस्तो आहे न, असांखे महांगो ॾियण ख़र्चो आहे पोख ते। पोइ हिंदाणो घणनि किलनि जो आहे? हिंगाणो 5 किलो खां वठी 8 किलनि ताईं आहे। 20 रुपया किलो थो पए? हा 20 रुपया किलो, 10 रुपया किलो असांखो 50 रुपए किलो था हलाइनि। हिते 50 असांखो सस्तो आहे। 500-700 पूरे कमायूं था, पूरी ही नथी पए ख़ुदा जो कसम। छा 500 मां छा वठंदा हुआ? छा अटो था वठंदा, गिहु कोन्हे, गिहु आहे त मिर्च न आहिनि, छा कयूं? पोइ तब्दीली पसंदि जेकी हुकूमत आई आहे हींअर इमरान ख़ान हुन मां तव्हांखे केतिरो रिलीफ मिलियो आहे? कुझु न मिलियो आहे, छा मिलियो आहे? छा चवंदो मुतालबो कहिड़ो कंदो तव्हां? बसि पेट में ई पूरा आहियूं, असांखे छा ॾींदो? ॾिए थो उन्हनि खे जंहिंजी नौकिरियूं आहिनि उन्हनि खे त ॾे, ॿियो असांखे छा ॾींदो? तव्हां रेल लिस्ट किथे आहे? बाबा पई आहे, हाणे ॾेई वियो आहे। किथे आहे? खिसे में रखण लाइ न आहे मुंहिंजा भाउ? न बाबा लॻायूंसि था, असांजे न पहुतो आयो आहे। 10 रुपया वठी वियो? न 10 वठी वियो आहे। 10 वठी वियो आहे, रेट ॾेई वियो? न उहो रेट लिस्ट आहे, न म्यूनसिपालिटी वारो ईंदो आहे। पोइ हिते त रखणी आहे तव्हांखे माल करे साईं अचे त मां वठां रखां थो, 50 रुपए भरियो त कल्ह वरिती। ॾेई न वियो आहे तव्हांखे रेट लिस्ट? ॾेई न वियो आहे कल्ह। अच्छा जी अब हिनखे रेट लिस्ट ॾेई न वियो आहे? अच्छा हली आहे बसि सॼो एतिरी आहे महांगाई ते केतिरो कंट्रोल कयो? तब्दीली पसंदि हुकूमत तव्हांखे छा ॾिनो आहे हिनमहिल ताईं? साईं असांखे त कुझु बि अञा ताईं न ॾिनो अथई। रमज़ान में कोई रिलीफ वग़ैरह? रिलीफ का बि आयो न आहे असांजे लाइ। को हर शइ सस्ता पिया करे, खंडु महांगी, अटो महांगो, ऐं खाइण पीअण जी सभु शयूं महांगियूं, हिंदाणा गिदरा ॾिसंदो त सभु महांगा था मिलनि। ॿीहर टीहर मतिलबु कई तूं रक़म अहिड़ी जो कई तूं ग़रीब आवाम वठी नथो सघे, रोज़ो खोले नथो सघे। इन करे इमरान ख़ान साहिब खे तव्हां चऊं था इन्हनि ते थोरी नज़र कई वञे। डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट छा ॾिनो आहे हिनमहिल ताईं तव्हां? साईं उन लाड़काणे रिलीफ ॾिनो आहे को? साईं उन बि अञा कुझु बि कोन ॾिनो आहे। उनखे अपील कयो डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जो कमु आहे त तव्हांखे सस्ती शइ फराहम करे। उहो बि इन्हनि जे मथां एक्शन खणे त भाई इहा हर शइ महांगी, डबल रक़म छो था वठनि, उन जे लाइ सस्ता आहे, पोइ उहा बि करे थी सघे। सब्जी वठण वञो था रेडियुनि ते रेट लिस्ट आहे? न साईं रेट न आहे। तव्हां चेक छो नथा कयो? बसि इहा ई असांजी ग़लती आहे न, जेकी चेक नथा कयूं उन जे लाइ बि उहा गवर्नमेंट असांजी करे न, त भाई हुननि खे। अदा मुर्गी जो रेट केरु फिक्स कंदो आहे? साईं मथां डीलर मां थींदो आहे फिक्स। इहो रोज़ चेंज ईंदो आहे या महीने में चेंज ईंदो आहे? हिन में माना लहंदो आहे त माना मोकिलींदा आहिनि, चाढ़ींदा आहिनि त माना मोकिलींदा आहिनि। रमज़ान खां अवल घणो रेट हो, हाणे घणो आहे? रमज़ान खां अलावा माना महीनो 2 सवा थी वियो आहे त इहो रेट आहे, माना 420, 380, 390, 400 इहो रेट आहे। साहब काई बि तव्हांखे न चयो आहे त आवाम खे रिलीफ ॾियो या मथियां कंहिंसां ॻाल्हियूं न कयो वापारी तव्हां? न इहा असांखे का ख़बर न आहे। जी नाज़रीन, अवां मुख़्तलिफ़ माण्हुनि जा राय बि ॿुधा। उनखां पोइ सब्ज़ी जे जेके रेड़ियूं उन्हनि खे असां ॾिठोसीं त उन वटि रेट लिस्ट मौजूदु कोन हुई, ऐं गोश्त वारनि वटि रेट लिस्ट कोन हुई मौजूदु। बाक़ी मुर्गी वारनि जी 430 रुपया स्लेट ते लिखियलु हो। उन्हनि चयो त इहे मथियूं अख़्तियारियूं जेके वॾा वापारी आहिनि उहे ई रेट जेको आहे मुक़ररु कंदा आहिनि। असांखे SMS ईंदो आहे, असां उहो रेट लिस्ट जेको हलाईंदा आहियूं। आवाम जो चवणु हुयो त महांगाई तमामु घणी आहे ऐं रमज़ान रिलीफ असांखे न मिलियो आहे। इन जे करे DC लाड़काणा खे कदम खणणु घुरिजे ऐं रेट लिस्ट ते उन्हनि खे जेको अमल कराइणु घुरिजे, जीअं आवाम खे रिलीफ मिली सघे। आउं आहियां दिलबर शाहिद, MD सिंध, मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल लाड़काणो।